सिंध असेंबली के इलेक्ट्रिक मामलनि सां लाॻापियल कमेटी इजलास चेयरमैन जावेद नागौरी जी सदारत हेठि थियो। के इलेक्ट्रिक जे चीफ डिस्ट्रीब्यूशन ऑफिसर मेंबरनि खे ॿुधायो त शहर जी 60% रहायशी ऐं 40% आबादी सनती इलाइक़नि ते मुश्तमिल आहे, जिते बिना रुकावट जे बिजली जी फ़राहमी जारी आहे। संदसि चवणो त कराची शहर लाइ बिजली घुर्ज 3200 ऐं सिस्टम में मौजूद बिजली 2900 आहे। मजमूई तौर ते 300 मेगावाट बिजली खोट खे मुंहुं ॾियणो पवे थो। आमिर रियाज़ जो चवणो त 24 कलाकनि में लोड शेडिंग 7 कलाक कई वञे थी। संदसि चवणो त बिजली अघनि जो तयन नेपरा करे थी, जंहिंजी वसूली पूरे मुल्क में बराबर जी बुनियाद ते कई वञे थी। हिन वक़्तु बि के इलेक्ट्रिक नेपरा जी मर्ज़ी सां वसूली करे थो। मेंबरनि जे सवालनि जवाबनि ते आमिर रियाज़ जो चवणो त रिकवरी बुनियाद ते किथे PMT बंदि न कई वेंदी आहे। मलीर में 11 PMTs मुकमल तरह कुंडे ते हलंदड़ हुयूं, जिन जी हाणे मीटरनि ते मुंतकिली हली रही आहे। इजलास के सेक्रेटरी तवानाई ॿुधायो त नूरियाबाद में पावर प्लांट में 17 जून ताईं 100 मेगावाट बिजली की फ़राहमी शुरू थी वेंदी। चेयरमैन कमेटी ऐं कमेटी मेंबरनि ओवर बिलिंग ऐं लोड शेडिंग के मामले ते के इलेक्ट्रिक के जवाबनि खे गैर तसली बख्श करार ॾिनो ऐं ॿीहर इजलास तलब कंदे के इलेक्ट्रिक ऐं वफ़ाक़ विच में तय थींदड़ मुआहदे की कापी ईंदड़ इजलास में पेश करण की हिदायत कई। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा रिन सां गॾु फयाज़ कुरैशी, सिंध TV न्यूज़, कराची।